Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. रिट खे चैलेंज कयो त हुकूमत कानून मूजिब एक्शन खयो। TLP वारनि अवाम ऐं सिक्योरिटी फोर्सिस ते हमला कया। को बि आइन ऐं कानून खां मथां नाहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त इज़हार जी आज़ादी जी आड़ में ओलह जा शिदत पसंद नफ़रत पखेड़े रहिया आहिनि। करोड़े मुसलमाननि जा जज़्बात मजरूह करण ते मग़रिबी इंतिहा पसंदनि मुसलमाननि खां माफ़ी वठनि। जारी कयल ट्वीट बयान में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त असां हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में कंहिं बि क़िस्म जी गुस्ताख़ी बर्दाश्त न कंदासीं। वफाकी सरकार नवाज़ लीग MNA राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण जो ऐलान करे छॾियो। सुद समा वारे वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त राणा सनाउल्लाह हुकूमती ऑफिसर्स खे धमकियूं ॾिनियूं ऐं इंतिहा पसंदी वारी ॿोली इस्तेमालु कई। कंहिंखे बि सरकारी ऑफिसर खे धमकियूं ॾियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। राणा सनाउल्लाह मुतहदा लंडन जे बानी ऐं मज़हबी इंतिहा पसंदनि जी ॿोली इस्तेमालु कई। मुल्क में पैदा थियल फितने खे हुकूमत बेहतर नमूने मुंहुं ॾिनो। सिक्योरिटी इदारनि फितने खे नाकाम बणायो। पाकिस्तान जी रियासत कमज़ोर नाहे ऐं रियासती रिट खे कंहिं बि सूरत में चैलेंज नथो करे सघिजे। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त जहांगीर तरीन आइन ऐं कानून मूजिब पंहिंजे ख़िलाफ़ केस विढ़ंदो। बाबर अवान ऐं अलीम ख़ान बि इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे ख़िलाफ़ केस विढ़िया हुआ। मूं ख़िलाफ़ फ़र्ज़ी कहाणी घड़ी वई। मुंहिंजी नेकनामी ते दाग़ लॻाइण जी कोशिशि कई पई वञे। सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त असल ॻाल्हि छा हुई। PTI अॻवान जहांगीर तरीन जूं लाहौर जी बैंकिंग कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। जहांगीर तरीन जो चवणु आहे त सवा साल खां वज़ीर आज़म हाउस न वियो आहियां। ख़बर नाहे त मूं ख़िलाफ़ केरु ईअं पियो करे। बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए साख ख़राब करण जी कोशिशि कई वई। इंसाफ़ हुजे हा त मुंहिंजे ख़िलाफ़ FIRs दाख़िल न थियनि हा। हर शुगर माफ़िया जी ॻाल्हि कई थी वञे। खंड जा अघ वधण या खंड माफ़िया सां मुंहिंजो को बि वास्तो नाहे। PTI अॻवान जहांगीर तरीन जो हिकु भेरो ॿीहर लाहौर में पावर शो। MNAs ऐं MPAs सां गॾु बैंकिंग कोर्ट आमद। PTI MNA राजा रियाज़ जो चवणु आहे त पार्टी जा मेंबर्स इमरान ख़ान खां इंसाफ़ जी घुर करे रहिया आहिनि। हाणे ॻाल्हि खे अॻिते न वधायो वञे। इहो ई रवैयो रहियो त असां बि क़दम खणी सघूं था। इसाक़ खाकवानी जो चवणु हो त अॼु इंसाफ़ ऐं ईमानदारी नज़र न पई अचे। 5-6 ॾींहंनि में सभु शयूं अवाम आॾो ज़ाहिर कंदासीं। लाहौर जी बैंकिंग कोर्ट जहांगीर तरीन ऐं संदसि पुटु अली तरीन जी उबूरी ज़मानत में 3 मई ताईं वाध करे छॾी। सिंध में अॼु खां छंछर ऐं आचर ते कारोबार बंदि करण वारे फ़ैसिले ते अमल दरामद। ॿिए ॾींहुं बि कारोबार सहरी खां शाम 6 वॻे ताईं खोलण जी इजाज़त हूंदी। घरू खाते तरफ़ां जारी कयल नए हुक्मनामे में चयो वियो आहे त सूबे में छंछर ऐं आचर ते कारोबार मुकमल तौर ते बंदि रहंदो। होटल अंदरि मानी खाइण ते पाबंदी बरक़रार। अफ़्तारी खां पोइ राति 12 वॻे ताईं होटलनि ॿाहिरां खुलियल जाइ ते खाधो खाइण जी इजाज़त। बेकरीज़, किरियाने, खीर, गोश्त ऐं मेवन सूदो आम वाहिपे जी शयुनि जा दुकान पाबंदी खां आज़ा करार। कराची में वापारियुनि हुकूमती पाबंदीअ बावजूदि अॼु कारोबारी मर्कज़ खोलण जो ऐलान करे छॾियो। लाड़काणो पुलिस मुबैना तौरु अग़वाबाद मुसलमान थी पसंद जी शादी कंदड़ आरती उर्फ़ आयशा जो केस C क्लास करे छॾियो। लाड़काणो जी अदालत में केस ते ॿुधणी दौरान आरती ऐं संदसि मुड़ुस फवाद खे पेश न कयो वियो। पुलिस अदालत खे केस C क्लास करण बाबति आगाही ॾेई छॾी। केस ते फ़ैसिलो ॿुधाइण खां अॻु आरती जे वारसनि जो मौक़िफ़ ॿुधण वारी इस्तदाबात ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। ॿुधणी दौरान आरती जे वारसनि सूदो वॾे अंग में हिंदू बिरादरी जा माण्हू अदालत पहुता। अदालत जा दर बंदि करण ते हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं पुलिस अहलकारनि में मुंहुं मारी। कराची में औरतुनि खे सोशल मीडिया ते ब्लैकमेल करण ऐं हिरासा करण सूदो। साइबर क्राइम जे केसिस में
FIA जी नाक़िस कारकर्दगी अदालत तरफ़ां FIA जे जांच ऑफिसर्स ते कावड़ जो इज़हार। सेशन जज ईस्ट रिमार्क्स ॾींदे चयो त FIA साइबर क्राइम सर्कल जो को बि जांच ऑफिसर पंहिंजो कमु नथो करे। इहे या त कमु नथा करणु घुरनि या वरी नाअहल आहिनि। सुबुह खां वेठा आहियूं। ऑफिसर अदालत जी चवनि था त केस जी फाइल न आंदी आहे। केस जी फाइल नाहे आंदी त पोइ अदालत छा करणु आया आहियो। अदालत FIA जे हिकु जांच ऑफिसर खे सज़ा तौरु जवाबदारनि जे कटहरे में विहारे छॾियो। अदालत चयो त ख़बर नाहे त FIA में कहिड़ा माण्हू भर्ती कया विया आहिनि। हिननि जा जांच ऑफिसर जहिड़ा मुहांडरा बि न आहिनि। लॻे थो त माण्हू कमु करण बदिरां रुॻो पैसा ठाहिण में लॻी विया आहिनि। औरतुनि खे सोशल मीडिया ते ब्लैकमेल ऐं हिरासा करण वारे केसिस में अॻभराई रिपोर्ट तलब। वज़ीर आज़म सिंध जी तरक़ी लाइ हिकु नए पैकेज जो ऐलान कयो त मुर्तज़ा वहाब तनक़ीद ते लही आयो। मुर्तज़ा वहाब अंग अखर बदिरां पहिरियां ई बयानु ॾेई छॾियो। ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख थो चवणो आहे त सिंध हुकूमत जा माण्हू रुॻो करप्शन करणु ॼाणनि था। मुल्क में सभ खां वधीक खंडु माफ़िया सिंध अंदरि मौजूदु आहे। मुर्तज़ा वहाब ॿुधाए त 13 सालनि में 7,880 अरब रुपयनि जा फंड्स किथे ख़र्च थिया। सिंध में पीपल्स पार्टी जी करप्ट हुकूमत जल्द ख़त्म थी वेंदी। मलीर जी अदालत हलीम आदिल शेख ऐं ॿियनि ख़िलाफ़ सुपर हाईवे ब्लॉक करण तोड़े सरकारी कम में मदाख़लत करण वारे केस ते ॿुधणी 20 मई ताईं मुलतवी करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहसास कफ़ालत सेंटर्स ते एजेंट माफ़िया सरगरम। मुस्तहिक औरतूं इमदाद लाइ कलाकनि जा कलाक इंतज़ार करण ते मजबूर। कोरोना जा केसिस वधण बावजूदि एहसास सेंटर्स ते SOPs नज़रअंदाज। कुंदरी में मुस्तहिकनि जी रक़म में कटौती कंदड़ 3 एजेंट्स गिरफ़्तार थियण बाद एहसास सेंटर बंदि। ग़रीब औरतूं गर्मी बावजूदि सेंटर ॿाहिरां इंतज़ार कंदियूं रहियूं। नवाब वली मोहम्मद में मुस्तहिक औरतुनि जूं एजेंट्स तरफ़ां 2000 रुपया कटौतीअ ख़िलाफ़ दाहूं। औरतुनि दाहियो आहे त पैसा न ॾींदड़ मुस्तहिकनि खे मुख़्तलिफ़ बहाना करे रुलायो थो वञे। एजेंट माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे मुस्तहिकनि खे पूरी रक़म ॾियाराइण जो मुतालबो। हैदराबाद जे बल्दिया थाणे जी हद में नौजवान डंडा हणी बेदर्दी सां क़तल। शाहनवाज़ सूमरो जो लाश राजपुताना इस्पताल भरिसां हथ। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणो आहे त लॻे थो त नौजवान खे डंडा हणी क़तल कयो वियो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जा वधीक कारण मालूम थी सघंदा। मक़तूल शाहनवाज़ सूमरो सांगड़ जो रहवासी ऐं टंडोडियाम जे हिकु स्कूल में मुलाज़िम हो। शाहपुर चाकर भरिसां औरत खे मुबैना तौर घुटा ॾेई क़त्ल करण वारे मामले में हिकु शकी गिरफ़्तार। पुलिस शकी जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई। पुलिस जो चवणो आहे त लक्ष्मी भील जो लाश गुज़िरियल राति हथायो। वारसनि तरफ़ां घुटा ॾेई क़त्ल करण जो शक ज़ाहिर करण बाद लाश जो पोस्टमार्टम करायो वियो। रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। वाक़े जो केस दाख़िल न थियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी वबा तेज़ीअ सां पखिड़िजण लॻी। तंगवाणी जे शेख पाड़े में मासूम ॿारड़ी उरड़ी वेघे फ़ौत। 3 सालनि जी इकरा जखराणी उरड़ी वेघे फ़ौत थी वई। शहर में केतिरा ई ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले ॾियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।